तव्हां जेके 2-2.5 साल टाइम पीरियड तव्हांजो जेको गुज़रियो आहे इन में तव्हां जी परफॉर्मेंस जेका तव्हां ॾिनी आहे छा कुझु तव्हां पब्लिक खे ॾिनो आहे? सर, पहिरीं ॻाल्हि त ॾिण लाइ मूं वटि जेकॾहिं का शइ हुजे हा त बिल्कुलु ॾेई छॾियां, पर मां जेको डेवलपमेंट जे हवाले सां वर्क कयो आहे, ज़ाहिर हाणे डेवलपमेंट तव्हां खां मथे आहे दादा, तव्हां माना ॾिसो न हिते यूनियन काउंसिल जी बजट में रुपयो या ॿ रुपया को किरास को सिर का कंहिंखे का बत्ती का कंहिंखे का मिशन, माना इहा यूनियन काउंसिल जो कमु आहे न। डेवलपमेंट त वरी अब्दुल सत्तार साहिबु इन जो मतिलबु वञी फ्रीगिरी त पोइ ईअं ई थियो नी त माना हीअ जेको चेयरमैन आहे त माना उनखे हिकु रुपयो बि कोन्हे यूनियन काउंसिल में कमु करण जे लाइ। बिल्कुलु इहा सही ॻाल्हि आहे। इहो मां पंहिंजी सिर्फ़ु ॻाल्हि कंदुसि, थी सघे ॿियनि यूनियन काउंसिलनि में स्टाफ घटि हुजे ऐं उते पेमेंट जे मद में घटि रक़म वेंदी हुजे। ठीकु आहे, माना हीअं ॾिसूं था थोरो माना जाइज़ो वठूं, छो त अक्सर जेको आहे असां वटि हिकिड़ी परसेप्शन आहे जुड़ियल, परसेप्शन इहा ई जुड़ियल आहे त हिते जेके यूनियन काउंसिल जा जेके चेयरमैन आहिनि उहे चूंकि कंहिं न कंहिं हाउस सां बिलोंग कनि था त हिते उहे बंगला जेके आहिनि उन्हनि खां या शेयर था वठनि। जीअं असांजे लाइ ख़ासि करे मशहूरु हूंदो आहे त ज़िले जा जेके चेयरमैन आहिनि उन्हनि खां अदी फरियाल टालपुर साहिबु हिसो वठंदी आहे। MP MNA जेके आहिनि उहे लखे करोड़े रुपया माना मथे आसिफ़ ज़रदारी खे ॾींदा आहिनि। त हाणे हेठों ॾिसूं त हेठों जे लाइ बि ईअं आहे त चेयरमैन मसइलनि जेके कमारे जे सपोर्ट में जेके चेयरमैन आहिनि यूनियन काउंसिलूं जेके विरहा उन्हनि खे कमारियो जेको आहे उन्हनि खां वठंदो आहे। त मूंखे तव्हां इहो ॿुधायो त तव्हां वटि जेको आहे बजट घणी आहे कुल? ऐं ॾिसो वरी कुझु टैक्सिस जे मद में, सर्टिफिकेटनि जे मद में, ॿियनि फीसुनि मद में बि त कुझु कैलकुलेशन थींदी हूंदी न। टोटल मिलाए करे मसइलनि तव्हांजी महीने जी टोटल बजट घणी थी कलेक्ट थिए? साईं, पहिरीं ॻाल्हि इहा आहे त मां तव्हांखे क्लियर कंदो हलां त जॾहिं मां पाण हिन सिस्टम खां ॿाहिरि हूंदो हुउमि त ईअं ई चवंदो हुउमि त यार हे मंथलियूं भरींदा आहिनि, पर जेको अंदरि अचे थो पियो पोइ उनखे सॼे सिस्टम जी ख़बर पइजी थी वञे त असां वटि छा आहे, छा ॾियूं था, छा थिए थो पियो। ब्लेम असां तमामु घणो हणंदा आहियूं, छो त निगेटिव माइंड, सिंधी माण्हू असां निगेटिव माइंड तमामु घणा आहियूं। यकीन कयो जेकॾहिं एज़ ए मुस्लिम हल्फिया मां तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो त मूं वटि अहिड़ी का बि शइ कोन्हे जो कंहिंखे असां ॾींदा हुजूं मंथली या कुझु कंदा हुजूं, ऐं न वरी कॾहिं मूंखे कंहिं बंगले तां ऑफर बि थी आहे त साईं हीअ शइ असां वटि उहो ठीकु आहे सर, माना ॾिसूं न त कुल कलेक्ट कयो तव्हां में बजट माना कलेक्ट तव्हांजी घणी थी थिए? ॾिसो 10 लख त OZT शेयर में अचे थी पई, ठीकु आहे। बाक़ी सर्टिफिकेट जेके आहिनि असां वटि, बर्थ सर्टिफिकेट हिकु ॾींहं खां वठी 5 सालनि ताईं उहे ऑफ आहिनि, माना उन्हनि जी फीस ई न वठंदा। ठीकु आहे, मिनिमम माना कुल मिलाए करे लख ॿधूं 1.5 लख? न साईं, न हज़ारनि में, हज़ारनि में, एॾा थोरे थो को ठहनि। सो बि तव्हांखे असां इन रिटन चेक बिल नादरा खे जेको पे कंदा आहियूं उहे ॾेखारे सघूं था पिया। ऑपरेटर जा चार्ज जेकॾहिं ॿधूं 50,000 ॿधूं? न साईं, न, मां सम्झां थो त वधि में वधि 15-20 हज़ार। अच्छा, माना 10 लख 15,000 ॿिया बसि। इहो त असां पंहिंजे एक्सपेंसिस में ई पूरा आहियूं। अच्छा, ठीकु आहे। उन खां पोइ मिलाए करे हाणे जेके पघारूं आहिनि उहे माना टोटल घणी थी कट थिए? असां वटि तक़रीबन 9 लखनि ताईं असांजी पे थी वञे पई। ठीकु आहे, माना 9 लख माइनस कयो त जेको लख बचे थो उन में असांजो 50,000 सफ़ाई सुथराई ते ख़र्च थो थी वञे, ऐं ॿियो जेके 35,000 जेके आहिनि उहे असांजा ॿियो चार्जिस आहिनि उहे ॾियणा था पवनि पिया, रेंट आहे या इनकम टैक्स जे मद में। माना असां वटि 1,000 रुपयो बि नथो बचे जेको असां एक्स्ट्रा ख़र्चु कयूं। बाक़ी सफ़ाई सुथराई जे हवाले सां असांजी पाबंदी सां सफ़ाई थींदी आहे, ऐं पहिरियां 60-65 हुया, पैसा घटि हुजण जे करे वरी मां हिकु अधु छोकिरो कढियो त बाबा हाणे जेतिरी हूंदी मूं वटि बजट त मां सफ़ाई कंदुसि। अच्छा, ठीकु आहे सरदार साहिबु, तव्हां माना ॿुधायो त आख़िर हीअ जेको सिस्टम आहे त इहो आख़िर कीअं पोइ बेनिफिटेबल साबित थिए थो? पोइ त माना जेकॾहिं कुझु बि न आहे त पोइ त इहा वाक़ई हक़ीक़त आहे त उहो चेयरमैन जेके बि आहिनि यूनियन काउंसिल आहे उन्हनि जे मुंहं ते का मुर्क ई नज़र कोन पई अचे। ॾिसो नी सर, इन में मां तव्हांखे इहो गुज़ारिश कंदुसि त तनक़ीद माण्हू करे सघे थो पियो, इख़्तिलाफ़ रखी सघे थो पियो,
कंहिंसां बि थी सघे थो, घर में बि इख़्तिलाफ़ु थींदो आहे, ॿार दोस्तनि में बि, पर उहा तनक़ीद इख़्लाक़ी जाइज़े जे अंदरि हुजणु खपे, इख़्लाक़ियात जे अंदरि हुजे। तनक़ीदूं अहिड़ियूं था कनि पिया जो माण्हू जो अंदरि सड़ी थो वञे। ऐं ॿी ॻाल्हि मां तव्हांखे कमारनि जे हवाले सां बायगार्ड हिकिड़ी हक़ीक़त थो ॿुधायांव त असां ज़िले शिकारपुर वारा वॾा ख़ुशि नसीब आहियूं। ऐं मां पार्टी क़यादत खे सलाम पेश कयां थो त हिन दफ़े शिकारपुर ज़िले ते जेको चेयरमैन ॾिनूं अथऊं, हिकु त सिंध जे वॾी ज़ात जो चीफ सरदार आहे जंहिंजा 32 पाड़ा आहिनि। ऐं उन खां अलावा मां हल्फिया बि इहा शइ चवां थो त इंतिहा शरीफ़ माण्हू आहे, मुअज़िज़ माण्हू आहे। ऐं मूंखे हमेशह इहा शइ चवंदो आहे त बाबा हिकु त तूं बर्दाश्त कर ऐं ॿियो जेतिरो थी सघे ई कंहिंजे कमु अचु। ठीकु आहे अब्दुल सर साहिबु, ॿियो भला ॿुधायो मूंखे त हल ठीकु आहे, तव्हां जेके बि चेयरमैन, मां एज़ ए सिर्फ़ु तव्हांजे हवाले तां न, पर हिते जेके यूनियन काउंसिल्स आहिनि उन्हनि जा जेके मुंतख़ब चेयरमैन आहिनि, बुनियादी तौर ते उहे अवाम जा मुंतख़ब आहिनि। ॿियो न आहे बि अवाम सां को ॾुख में सुख में को शादीअ में ग़मीअ में बि नज़र कोन था अचनि। अलाए किथे चुर में लिखिया पिया आहिनि, कुल ई पहिरियां अञा ज़ाहिर हूंदा, हाणे त किथे ॾिसी भॼी था वञनि। अलाए छा मसइलो। ॾिसो सर, इहो हर माण्हू जो पंहिंजो हिकिड़ो तरीक़ो हूंदो आहे, त ज़रूरी न आहे त चेयरमैन आहियूं त असां हाणे मोतबर थी वियासीं। उतां जे इलाइक़े जे माण्हुनि सां लगाव रखिणो आहे, उन्हनि जी ख़ुशी ग़मी में तव्हां चवाणी बिल्कुलु शरीक थियणो आहे ऐं थींदा आहियूं। मुंहिंजो इहो रिकॉर्ड आहे। ऐं मां हिकिड़ो अर्ज़ु कंदो वञा त हीउ जेको यूनियन सिस्टम आहे, यूनियन काउंसिल सिस्टम, बेसिकली असांजे शहीद चेयरमैन ज़ुल्फ़िकार अली भुट्टे हिन खे आंदो ई इन जे करे त जीअं आम ग़रीब पोरियत हारी मज़दूर गॾा गाॾे वारो जेको मुख़्तियारकार ऑफिस में नथो वञी सघे, SDM जे ऑफिस में नथो वञी सघे, त उनखे उन पंहिंजे इलाइक़े में यूनियन काउंसिल जे ऑफिस में पंहिंजा कम थी मिलनि। ठीकु आहे, पर नथा मिलनि जॾहिं तव्हां ख़ुदि सिस्टम राइग न थियो। ऐं ॿी ॻाल्हि, असां वटि जेके प्रॉब्लम्स अचनि था सर, माना जेका हिन वक़्तु मौजूदा असां हिकिड़ी फिगर पेश कईसीं त उन में 1 रुपयो ई न आहे तव्हांखे ॾियण जे लाइ, त इट मीन्स माना तव्हां जॾहिं चेयरमैन वेहे त माना खीसे मां ख़र्चो करे चाहियां पई। हक़ीक़त आहे, असां वटि त इहा ई पोज़ीशन आहे। मां तव्हांजे तवसु सां सिंध गवर्नमेंट खे रिक्वेस्ट कंदुसि, पर इन शइ ते कमु हले पियो। ऐं कुझु शयूं ज़ाहिर नथो करणु चाहियां त असां खां रिकॉर्ड वग़ैरह घुरिया विया आहिनि। मे बी असां ट्रेज़री साइड वञूं, जॾहिं असांजो स्टाफ ट्रेज़री साइड वेंदो त बिल्कुलु असां वटि बजट बचंदी ऐं बिल्कुलु पोइ असां कमु कंदासीं। इन खां अलावा यूनियन काउंसिल खे छॾे करे ऐं दावा सां हिकिड़ी शइ चैलेंज थो कयां तव्हांजे तवसु सां, त जेतिरो कमु मुंहिंजे हिन 2 सालनि जे पीरियड में यूनियन काउंसिल गाइजन में थियो आहे, ऐं चैलेंज कंदुसि त कंहिं चेयरमैन जे दौर में न थियो हूंदो। ॿुधो, फॉर एग्ज़ाम्पल डेवलपमेंट जा कम, जीअं तव्हां असांजे सॼे ॻोठ जी विज़िट हिकु अधु घिटी खां सवाइ, उहा बि इनशाला असांजो डिसंबर ताईं कंप्लीट थी वञे। कुझु दोस्त दाऊं कनि पिया त बाबा असां ॾे न लॻो आहे। गवर्नमेंट जो सिस्टम आहे, ज़ाहिर आहे उहो थोरो अॻिते पोइते थींदो आहे। ऐं सिर्फ़ु गाइजन में न, असांजे जॾहिं ज़िले जी बजट आई त ज़ुल्फ़िकार ख़ान, छो त ज़ुल्फ़िकार ख़ान असांजे UC तां डिस्ट्रिक्ट जो मेंबर आहे, उन पंहिंजी बजट मां आराइन में पेवर ब्लॉक लॻायो आहे, अला दादाण में लॻायो आहे, वीसरनि में लॻायो आहे, ऐं गाइजन में बि पंहिंजी बजट तां। अच्छा, ॿियो जेको आहे त इहो आहे त साईं, त हीअ जेका ऑफिस आहे तव्हांजी, तव्हांखे माना हिते मुंहिंजे ख़्याल में 2 साल हूंदो या 2.5 साल टाइम पीरियड, त ऑफिस में तव्हां, मुंहिंजो ख़्याल आहे जेको असां चौधारी जाइज़ो वठूं था त हिन में जेकॾहिं तव्हां हिकिड़ो 50,000 जो कमु करायो बि त ऑफिस जी डेकोरेशन कुझु चङी थी सघे थी। ऑफिस सफ़ा बि माना ॾिसण जे पोज़ीशन में बि न आहे, त इहो तव्हां भला ईअं छा जे करे? इहो इन में असांजी सचाई जो सबूत आहे त जेकॾहिं असां वटि 5 रुपया हुजनि त जेकर हिन जो डेकोरेम कयूं, असां 50,000 सफ़ाईअ ते ख़र्च कयो था न। हा, सफ़ाईअ ते कयूं था। हिकिड़ो महीनो ॿुधो सर, जे हिकिड़ो महीनो असां सफ़ाई बंदि कई त यकीन कयो हिते वावेला मची वेंदा।
वेलाधर उहा बि जेको आहे तो सफ़ाई यूनियन काउंसिल छड़ी गाए जा त न आहे न, गाए जा यूनियन काउंसिल में कई ॻोठ हूंदा उते रिक्वेस्टली ॿी ॻाल्हि इहा आहे त असां कोशिशि में लॻा पिया आहियूं। असां वटि जेको ADL जी तमामु बहितरीनु माण्हू आहे मुमताज़ जुणेजो साहिबु, उहो वॾी असांजी सपोर्ट करे थो पियो ऐं मां रिटन में बि ॾिनो हुयो, उन वरी रिटन में मथे मोकिलियो आहे। वरी असां मूं ते जेका महिरबानी आहे न साईं, हिकु त कमारियन साहिबनि जी, ॿियो आफ्ताब शहबान मीराणी जी, असां उनजी न्याणीअ खे बीबी सीमा खे रिक्वेस्ट कई अथसीं त थी सघे हिननि 6 महीननि में असांजी पंहिंजी ऑफिस ठही वञे त पोइ हिते ख़र्चु करण जो सबबु ई न आहे, ज़रूरत ई कोन्हे का। अच्छा अब्दुल सत्तार साहब, हाणे तव्हां महिरबानी करे थोरो न जेका ख़ासि करे यूनियन काउंसिल गाए जा जे पब्लिक खे बि ऐं बाक़ी बि माना नाज़रीन खे, तव्हां जेके 2-2.5 साल टाइम पीरियड तव्हांजो जेको गुज़रियो आहे, इन में तव्हां जी परफॉर्मेंस जेका तव्हां ॾिनी आहे, छा कुझु तव्हां पब्लिक खे ॾिनो आहे? सर, पहिरीं ॻाल्हि त ॾियण लाइ मूं वटि जेकॾहिं का शइ हुजे हा त बिल्कुलु ॾेई छॾियां, पर मां जेको डेवलपमेंट जे हवाले सां वर्क कयो आहे, ज़ाहिर हाणे डेवलपमेंट तव्हां खां मथे आधार, तव्हां माना ॾिसो न हिते यूनियन काउंसिल जी बजट में रुपयो या ॿ रुपया, को किरास, को सिर का कंहिंखे का बत्ती का कंहिंखे का मिशन, माना इहा यूनियन काउंसिल जो कमु आहे न, डेवलपमेंट जो त वरी साईं यकीन के पोइ या त वरी मूंखे 2 महीना पूरा या 3 महीना सफ़ाई जो कमु बंदि करे ऐं पोइ इहे शयूं ॾियणियूं पवंदियूं, छो त मां पंहिंजी बजट तव्हांजे साम्हूं रखी आहे त मूं वटि का शइ बचे ई नथी त मां वठां छा। बाक़ी मां तव्हांखे ऑफ द रिकॉर्ड अॻूं ॿुधायो, हाणे ऑन द रिकॉर्ड ॿुधायांव थो पियो त बेसिक शइ आहे त हॉस्पिटल खे मां PPHI में आणियां थो पियो। उहो तव्हांजी सोशल एक्टिविटी आहे न एज ए सिटीज़न, माना बाक़ी बजट असां वटि बचे ई नथी त ॾियूं छा माण्हुनि खे। ठीकु आहे, असांजा काउंसलर शिकायतूं था कनि त असांखे नथो कुझु मिले। नज़र मां हिकिड़ो तव्हांखे पर्सनली ऑन द रिकॉर्ड माना जेको आहे त तव्हांखे माना जेको आहे न इहो बजट में जेको ₹1,00,000 बचे थो त इहो तव्हांखे 5-5 हज़ार काउंसलरनि जो हक़ आहे, तव्हां उन्हनि खे ॾियो, 10,000 खनि या 5,000 तव्हां वाइस चेयरमैन खे ॾियो, ऐं सफ़ाई जेका आहे जेका पघार जेका अथसि पोइ ठीकु आहे, बाक़ी काउंसलरनि खे त सफ़ा बि नथो बचे, उन्हनि खे ऑन बोर्ड कयो, उन्हनि सां निभायो, तॾहिं बि तव्हां गॾु कयो। जॾहिं हिकिड़ा कुझु बजट आहे ई कोन, तव्हां सफ़ाई सुथराई बि, इहा बि हिकिड़ी नाइंसाफ़ी आहे त यूनियन काउंसिल हेडक्वाटर ते कमु थिए, यूनियन काउंसिल में बाक़ी जेके ॻोठ आहिनि उते त टके पैसे जो बि कमु कोन थो थिए, त इहा बि हिकिड़ी ॼणो कानून जी बि वायलेशन आहे, नाइंसाफ़ी बि आहे। त उन सां तव्हां पंहिंजे टीम खे त घटि में घटि पंहिंजो साथी बढ़ाओ, उन्हनि खे त कुझु ॾियो न, बाक़ी 5,000 बि वीचारा। बिल्कुलु बिल्कुलु, इहा तव्हांजी ॻाल्हि सही आहे। असां इन ते मीटिंग घुराए डिस्कस कंदासीं ऐं पोइ उन्हनि जे तवसु सां जेकॾहिं हू राज़ी आहिनि त बाबा सफ़ाई न करायो, छो त सुभाणे मां त गिल्टी न थींदुसि त बाबा हाणे इहो असां काउंसलरनि खे ॾियूं था पिया। ऐं ॿियो असां पंहिंजे हायर अथॉरिटी खां बि पुछंदासीं त बाबा हे कमु कयूं, हीअं कयूं, कीअं कयूं, जीअं तव्हांजो हुकुम थिए, हे 5 रुपया सेव थियनि था पिया। ॿियो हिकिड़ो सुठो ऑप्शन हीअं बि थी सघे थो त जेको ₹1,00,000 मसलन बचे, तव्हां 50,000 त सफ़ाई ते कयो, बाक़ी कुझु त 50,000 इट मीन्स वार्ड 4 आहिनि, ठीकु त तव्हां माना पर काउंसलर खे 12,000 ॾेई 50,000 तव्हां डिवाइड करे उहो सफ़ाई कनि, न कराइनि। 8 काउंसलर आहिनि, 8 ॿारो 96,000 बचे, 50-40,000 ऐं मां 96,000 खे किथां ॾींदुसि। वार्ड जो जेको काउंसलर आहे उहो पंहिंजे वार्ड में बि त टके पैसे जी परफॉर्मेंस शो करे नी, त अगरि उहो बि त मुंतख़ब नुमाइंदो आहे न, कोई ईअं बिल्कुलु मुंतख़ब आहे। इन ते सोचूं था पिया, बिल्कुलु अमल कंदासीं। ठीकु आहे दर, वॾी महिरबानी तव्हांजी, लख तोरा नाज़रीन जी। साईं अब्दुल सत्तार साहिबु चूंकि साईं सां ओपन डिस्कस कईसीं, खुली डिस्कस कईसीं। साईं सोशल माइंड आहे, सोशल वर्कर आहे, कॉम्प्रेस अॻवान रहियो आहे, सियासी समाजी अॻवान रहियो आहे। साईं जी तमामु घणो इफर्ट्स एक्टिविटीज़ माना जेको आहे रहियूं आहिनि, इन जे करे साईं जिन बि पाण खुली इज़हार कयो, असां बि साईं जिन तां खुली जेको आहे पंहिंजे हवाले तां पार्टिसिपेट कई थिए। वरी इनशाला ताला नेक्स्ट टाइम वरी इनशाला ॿिए कंहिं मौक़े ते ॿिए कंहिं टॉपिक ते ज़रूरु साईं तां मुलाक़ात थींदी। तेसिताईं पंहिंजे मेज़बान कमांडो पावर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।